ओ सजन ये महल मिली थई हे मुझे महबूब जी 4 आंगुर दाढ़ी वारी सुन्नत कब्र में ॾाढो कम ॾींदी। ओ सजन ये जिंदगी वरी कान मिलंदी कान मिलंदी कान मिलंदी। ओ मुझा सजन भिटाई साईं रड़ियूं करे समझाए तो जॾहिं बाहुड़ खे हुयो बहु तॾहिं मच मोटण जी न कई। जॾहिं तुझी जवानी ही त दीन जी ख़बर ई कान न थई। जॾहिं दरिया खे मौज हूंदी आहे त मच्छी मोटंदी कान्हे का। जॾहिं बाहुड़ खे हुयो बहु तॾहिं मछ मोटण जी न कई। जॾहिं छरछ जी छे हूंदी आहे जॾहिं दरिया प्यारा दोस्तो दुबा थी वेंदो आहे तलाब थी वेंदो आहे पोइ मच्छीअ खे वञी पहो पियो त पाणी काॾे वियो। हाणे जॾहिं जवानी आहे त पतो कोन्हे। जॾहिं अखियूं नूर छॾे वेंदियूं उदबा प्यारा दोस्त हलण फिरण छॾे वेंदा। जॾहिं प्यारा दोस्त हथनि जा संदनि जा सूर ज़ाहिर थी पवंदा गोॾा हलण खां कमु छॾे वेंदा। पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं छरछ जूं छे हूंदी आहे पोइ पयुसि पहो पोइ वञी चवंदो त मां छा कयो मां पंहिंजे महबूब करीम जी ग़ुलामी न ॾिनमि। जॾहिं जवानी हुयमि सॼी राति जवानीअ में इबादत बि कया ॼण सोनऊं लाल ख़रीद कयो कया पर अफ़सोस आहे जॾहिं छरछ जी छे हूंदी आहे पोइ पयुसि पहो पर हाणे मतां मेज़ा मलाहनि जूं। हाणे हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम 70,000 फ़रिश्ता वठी मथो ईंदो पोइ अरमान थींदो त जेकर कुझु न कुझु करे वठां। पर पोइ छा थींदो जॾहिं इज़राईल अलैहिस्सलाम प्यारा दोस्त मथो पहुची वेंदो पोइ कुझु न थींदो कुझु न थींदो। भिटाईअ जूं रड़ियूं ॿुध भिटाईअ साईं जूं रड़ियूं ॿुध त बखर ढेरूं ढेर माना नेकीअ जा कम ढेर लॻा पिया थी बखर ढेरूं ढेर पर विहाई दर बेसरा किन विहाए बस कयो बखर हूंदी वेर किन घुमंदे सैर बखर विकामी वियो। ही जेको साहु खणो था हिकु हिकु दम खणो था इहो हयातीअ में खुटंदो वञे थो। जॾहिं खां वठी ॾींहं में आसीं इहो जिस्म त वधंदो रहियो पर हिकु हिकु दम जेको खयोसीं इहो खुटंदो रहियो हयातीअ में। प्यारा सजन हिन थोरी हयातीअ में महबूब जी ग़ुलामी नसीब थिए सुभान अल्लाह। पर ॻाल्हि ॿुधो हे भला अवां जूं ॾाढ़ियूं काॾे वयूं आहियो